कंबर रिपोर्ट काजी न्याज हुसैन कंबर डिप्टी कमिश्नर 1 कंबर शदाद कोट इमदाद अली अबड़ो दरबार हाल DC ऑफिस में उर्दी बाबत ज़िले लेवल ते एक अहम मीटिंग की सदारत कई। कंबर एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 इमदाद अली अबड़ो DC ऑफिस कंबर जे दरबार हाल में उर्दी मुतल्लिक़ कोठायल ज़िले सतर जी मीटिंग की सदारत कई। उन मौके ते हिन चयो त उर्दी एक ख़तरनाक ऐं विचड़ंदड़ बीमारी आहे जंहिंजे लॻण सां ही बीमारी हिक खां ॿिए में मुंतक़िल थिए थी। असांखे खपे त उन मर्ज़ खां पंहिंजे गुलनि जहिड़े ॿारनि खे बचायूं। उन खां बाद में ADC 1 ज़िले भर मां आयल डॉक्टरनि ऐं मुख़्तलिफ़ इदारनि जे सरबराहनि खां उन मुतल्लिक़ उन्हनि जा राया बि वरिता। मीटिंग खे ब्रीफिंग ॾींदे डिस्ट्रिक्ट फोकल पर्सन डॉक्टर अल्ताफ़ हुसैन अबड़ो चयो त उर्दीअ जे केसनि में वाध खे मद्देनज़र रखंदे सॼे मुल्क में उर्दी जे ख़ात्मे ख़िलाफ़ क़ौमी मुहिम 15 नवंबर खां 27 नवंबर 2021 ते थी रही आहे। हुन मुहिम में 9 महीननि खां 15 सालनि ताईं जे ॿारनि खे उर्दीअ खां बचाव जा टुका लॻाया वेंदा। हुन बीमारीअ खां बचाव जा टुका लॻाइण जे ज़िले कंबर शदाद कोट में टारगेट 5,72,074 आहे, जंहिंमें सेहत खाते जूं 398 मोबाइल 66 इस्पतालुनि में ऐं 7 टीमूं दूर दराज़ इलाइक़नि में कंहिं मख़सूस जॻहुनि ते वेही ॿारनि खे वैक्सीन कंदियूं। मीटिंग में डॉक्टर शाहनवाज़ ADHO कंबर, डॉक्टर हुसैन झत्याल नॉन स्टाफ ऑफिसर यूनिसेफ जे नुमाइंदे, साजिद लगारी तालका सुपरवाइज़र, मंसूर अली ब्रोही, WHO जे डॉक्टर शाहिद खोखर ऐं इम्यूनाइज़ेशन ऑफिसर डॉक्टर शाहनाज़िया आसिफ ऐं 7 तालकनि जा असिस्टेंट कमिश्नर पिणु मौजूदु हुआ। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ कंबर।